सिलसिले खे अॻियां वधाईंदे आहियूं दावत साईं गुल लाखो साहिब खे त उहो अचनि दीवान आंसू जी किताब मुतलिक़ पंहिंजा राय पेश कनि। साईं गुल लाखो साहिब। अलस्तु बिरब्बिकुम जॾहिं कनि पियो अलस्तु बिरब्बिकुम जॾहिं कनि पियो कालू भला कलबसी तॾहिं चयो तही मेल कयो वचन वड़ी जन सां। दोस्तों हक़ मौजूद थिएसि ॾाढा आसुराम जो हिकिड़ो शेर आहे त दिलदार थम ठार हीअं हार बिला शक दिलदार थम ठार हीअं हार बिला शक आदर भलो यार मददगार बिला शक हिकु वार नाहे धार तिखी तार सजण जी तंहिं यार लधी सार तलबगार बिला शक। मानवारा सजणो सभ खां पहिरीं आऊं सिंधियत बि संगत शाह आला पुराण जे सॼे सथ ऐं हिन किताब जे सही ॾींदड़ मानवारे आकाश आसवाणी खे मुबारकबाद पेश कयां थो जंहिं सूफ़ी शाइर आसूराम जे शाइरी जे मजमूए दीवान आसूअ जी मुहरती तक़रीब में तव्हां सभिनी महबूबनि खे मिलियो आहे। तव्हां सभिनी खे सलाम। दोस्तों वेदांती फिक्र सूफ़ी सोच ऐं सूफ़ी शाइरी सिंध जो रूह आहे। वेदांती सूफ़ी सोच सिंध जे सूफ़ाने तसवर खे अयां कनि था। संदन अलामती ऐं रूहानी असर तमामु गहरो आहे जेको वैदानत जी रूह खां आत्मा ऐं परमात्मा जी एकानत जो इज़हार आहे जेको लफ़्ज़ जी नफ़ी करे थो माया जे मोह खे मिटाए थो ऐं हक़ ऐं सच जी राह ॾेखारे थो। सूफ़ियाणो फिक्र ॿुधाए थो त सच ऐं हक़ हिकु आहे, आत्मा ऐं परमात्मा हिकु आहिनि, माया हिकु मोह आहे ऐं निजात सिर्फ़ु हक़ ऐं सच जी सुञाणप में आहे। सॼो सिंधे शाइराने फिक्र में सूफ़ी शाइरी ऐं वेदांती फिक्र तसव्वुफ़ जे अला इज़हार जो ज़रियो बंदी हक़ ऐं सच जी राह ॾेखारीनि था। सिंध जे सूफ़ियानी शाइरी जो पैगाम अमुन इंसानियत प्यार पैदाइप सच सूंहं ऐं रूहानी आज़ादी जो पैगाम आहिनि। सूफ़ी शाइर साईं आसूराम उन सच जो सनियो ॾींदड़ शाइर आहे जंहिंखे भेटा ॾियण लाइ असां गॾु थिया आहियूं। असांजे टंडे आज़म वारे सूफ़ी शाइर भगत टेऊराम जे उस्ताद ऐं मुर्शिद सूफ़ी आसूराम जो कलाम सिंधी अदब जी सूंहं ऐं सचु आहे। सूफ़ी आसूराम सूफ़ी शाइर सईद जे फिक्र सां सलाड़ियल हुयो। उहो फिक्र जेको आवाम जो फिक्र हो जेको खेड़े थो खाए उन फिक्र सां ई सलाड़ियल हो। पेशे जे लिहाज़ सां उस्ताद हो, हिकमत बि कंदो हो, राग ऐं विराग सां दिलि हूंदी हुयसि ऐं अंदरि में का तोहिंद कल हुयसि जंहिंमें मोहबत जो भत ॿधी रहियो। उहा मोहबत जेका अमुन इंसानियत प्यार पंजाब ऐं मोहबत जे हिकु मर्ज जी सूरत में सदाईं भरंदी रही आहे ऐं संत पैगाम जे सूरत में अॼु बि भरी रही आहे। दोस्तों दीवाने आंसू सूफ़ी साहिब जे ग़ज़ल जो मजमूओ आहे जंहिंमें कुल 160 ग़ज़ल मौजूदु आहिनि। दीवान आंसू पाण 1897 में ही किताब लिखी पूरो कयाऊं जेको 1934-35 में पहिरियों छपियो आहे। उनजो नओं सुधारियल ऐं वधायल छापो जेको आहे जेको संदसी तड़पोटे आकाश आसवाणी छपायो आहे जंहिं खेसि लख मुबारक हुजनि। बुनियादी तौर ते आकाश आसवाणी जो प्यारे जो जेको पोरियो आहे उहो आउं सम्झां थो त हीअ हिकु PhD थीसिस वांगुरु हुन लिखियो आहे ऐं आउं गुज़ारिश कंदुसि यूनिवर्सिटी अथॉरिटी खे त खेसि PhD डिग्री अदा कनि हिन किताब ते। दोस्तों दीवान आंसू सिंधी अदब जो 6हों दीवान आहे जंहिं दीवान गुल खे जॾहिं त दीवान गुल खे सिंधी अदब में पहिरियों शायदि दीवान जी इज़त हासिलु आहे जेको पिणु हाला पुराणा जो खलीफ़ो गुलमोहन गुल हालाई आसू हालाई ऐं आसूराम टई साहिब दीवान शाइर हिन महबूब मिटीअ सां तालुक़ रखनि था। सिंधु दरिया जे खाॿे कप ते आबाद
न सोने शहर कई मणियादार मुड़ुस पैदा कया आहिनि कि जिन अदब में नामादारी पैदा कई आहे। हाला पुराणा लाइ शेख यार साहब चयो आहे त हाला पुराणा भिटाई जी भिट तां दुआ जा दाणा ऐं पोइ भिटाई जी भिट तां दुआ जा इहे दाणा सॼे संसार में सूंहं पकिड़े रहिया आहिनि। हिन शहर कई महबूब इंसान मणियादार मुड़ुस इल्म अदब ऐं सिंध आशिक़ पैदा कया आहिनि। इमाम भिटाई साईं जी जद अमजद अली सिंधी जो बस कनि रहियो आहे। हितां जी मुतवली सादात जो रसूल जेको आहे वधियो वेंदो आहे। खॾी खतूरी क़ब्रिस्तान में मदफून मणियादार मुड़ुसनि सां गॾोगॾु मखदूम दयाने जी हिन बस्तीअ में कई नाल लिखियल आहिनि जिन जग खे जरगायो आहे। फ़कीर आसूराम में उन्हनि हीरनि मां हिकु हीरो आहे जंहिंजे सूफ़ियाने फ़िक्र जी रोशनी जग खे जरगायो आहे। फ़कीर आसूराम जे शागिर्द भगत टेऊराम पंहिंजे मुर्शिद आसूराम जी शाइरी खे नचंदे कुॾंदे ॻायो आहे ऐं झरझर फैलायो आहे। अॼु फ़कीर आसूराम जो जेको शागिर्द ऐं शिष्य हुयो साईं टेऊराम उहो पिणु वॾो शाइर हो ऐं उनजो आश्रम टंडे आदम में आहे ऐं हुन प्रेम प्रकाश पंथ जे नाले सां पंहिंजो पंथ जेको आहे सो वजूद में आंदो ऐं असांखे ख़ुशी आहे त अॼु उन प्रेम प्रकाश पंथ जा दुनिया जे 40 मुल्कनि में आश्रम मौजूदु आहे। अॼु बि उते सिंधी ॿोली सिंधी नाच ऐं तइलीम ते वॾो ध्यानु ॾिनो वञे थो। अॼु तव्हां हुन आश्रम में टेलीफोन कंदो त तव्हांखे सिंधीअ में जवाबु वेंदो अदा हुकुम कयो त ही सिंधी ॿोली अदब लिटरेचर ऐं सिंधियत जा सुआ ऐं सफ़ीर आहिनि जिन सिंधी अदब ऐं सिंधियत जी ख़िदमत कई आहे। दोस्तो सूफ़ियुनि संतनि वारी सिंध असां खां खसती रही आहे। अॼु असां खां उहो पंहिंजो देश जेको आहे उहो हथनि मां वञे पियो। दहशत ऐं वहशत में वकुड़ल असांजे देश खे अॼु अमुन इंसानियत ऐं प्यार ऐं पैगाम जी ज़रूरत आहे। उहो अमुन इंसानियत प्यार पंजाब जो पैगाम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सूफ़ जे सदा में आहे। उहो आसूराम जे सदा में बि शामिलु आहे। उहा सदा जेका सिंधी ज़मीन ऐं ख़मीर जी मिटीअ मां ॻोयल आहे। अचो सिंधी ज़मीन ऐं ख़मीर खे बचायूं। अचो सिंध ऐं सिंधियत जी पैगाम खे आम कयूं। अचो सिंधी आशिक़नि खे गॾाए घर घर प्यार में हुन पैगाम पहुचायूं। अचो सूफ़ी आसूराम जी सदा सॼी सिंध खे पहुचायूं। तव्हां सभिनी जी महिरबानी साईं गुल सलाहू साहब।